यार गुलू हाणे सोचूं था आस्थानो इते ही ठाहियूं। मिठा आस्थानो हिते भलो थींदो। ए हो ए मखण वकीरारो मच ॿुधाए हिते ई आहे। ए उन वण मंझि ॿधी ॻाढ़ा झंडा ए वेही रहोगी। ॻोठ खां ॿाहिरि वाहे न। ए मिठा ए अहिड़ो सुठो हंधु ए मुख सुझे ई कीन। हा यार गुलू। ए मिठा ए मखण फ़कीरा रे मच ते ए असुल देरो दम आहे। गुलो मच मखण फ़कीर जो माल पंहिंजो। अरे गुलू वाह जी ॻाल्हि कई अथई। हूं बि माण्हू इन मच जी खाके शिफा खे वॾे अक़ीदे सां इस्तेमालु कंदा आहिनि। असल कुल वलियां दा ख़ैर। ए बस ए वेही रहो बिस्मिल्लाह कर। हा यार हाणे ईअं ई था करियूं। ठीक है गुलो ठीक है। ए भले भले। यार गुलू असांजी सार पियो लहजां। ए हाओड़े हाओ ए बुध ए तूं बि मोजे हिस्से पत्ती वारी ॻाल्हि ए यादि रखज। गुलो तुंहिंजो हिस्सो तोखे ज़रूर मिलंदो। हा हा बिल्कुलु मिलंदो, तूं फिक्र ई न कर गुलू। हा उस्ताद अॼु का हक़ मिठा फ़कीर न घुसे तुंहिंजो तीर। खैरल खैर खलीफा खैरल खैर बाबा खैर। हक अल्लाह हक अल्लाह। सोप सीरियल सारंग जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।